अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRE अलर्ट में शतार सरोई अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु असां इंटरव्यू सीरीज़ जे सिलसिले में कुझु टिप्स खे खणी आया तव्हांजे साम्हूं। हिकिड़ी त ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त अवां नौजवान जेके आहे जेके नौजवाननि जी खेप आहे उहे मूंसां मुसलसिल राब्ते में आहिनि, कमेंट्स जे ज़रिए, इनबॉक्स जे ज़रिए ऐं पंहिंजे पंहिंजे हिसे में जिथे जिथे उन्हनि जी अंडरस्टैंडिंग ठीकु न आहे त उते ॿुधाइनि पिया त हिन जाइ ते तव्हां अञा वधीक असांखे क्लियर कयो, त मां उन हवाले सां बि काफ़ी प्रोग्राम करणु चाहियां थो ऐं कंदुसि बि ईंदड़ वक़्त में। ॿी जेका अहम ॻाल्हि तव्हां सां शेयर करणु चाहियां थो त मूंखे लॻे थो त असांजे नौजवाननि जो डेमो जे हवाले सां अञा पंहिंजो कॉन्सेप्ट क्लियर न आहे। हाणे जेके मूं वटि डेमोज़ कुझु इनबॉक्स कुझु दोस्तनि कया आहिनि, कुझु उमेदवारनि, उन खे ॿुधण खां पोइ मूंखे ईअं लॻे थो पियो त असांजा नौजवान जेके आहिनि उहे सम्झनि था पिया त डेमो माना का शइ ॿुधाइणु, जॾहिं त ईअं न आहे। डेमो माना का शइ पढ़ाइणु। मिसाल जे तौर ते तव्हां सुम्हरनि जे दौर ते ॻाल्हायो था त तव्हां सुम्हरनि जे दौर ते डेमो जॾहिं ॾेई रहिया आहियो त यानी तव्हां सुम्हरनि जे दौर खे पढ़ाए रहिया आहियो, पढ़ी न रहिया आहियो। जेके मूं वटि डेमोस पहुचनि था ऑडियोज़ जी सूरत में या वीडियोज़ जी सूरत में, उन में दोस्त छा था कनि जो उहे हिकु त पढ़ाइण वारो अंदाज़ उन्हनि जो ठीकु न आहे, माना उहे ॿुधाइनि था, माना जीअं पढ़िबो आहे, सबक़ु पढ़िबो आहे, जीअं ख़बर पढ़िबी आहे, जीअं न्यूज़कास्टर ख़बर पढ़ंदा आहिनि, जीअं माण्हू ख़बर ॿुधाईंदो आहे या को सबक़ु ॿुधाईंदो आहे, पढ़ंदो आहे, उन स्टाइल में अवां पंहिंजा डेमो ठाहियो था पिया, जेका तव्हांखे अंडरस्टैंडिंग ठीकु न आहे, तव्हांखे ठीकु करणी पवंदी। ॿी जेका अहम ॻाल्हि जेका मूं नोट कई आहे उहा इहा नोट कई आहे त अवां पंहिंजनि डेमोज़ में 7 ई क़िस्म जी शइ खां स्टार्ट था कयो ऐं मामूली क़िस्म जा लफ़्ज़ इस्तेमालु था कयो, जेके प्रोफेशनली असराइता लफ़्ज़ न आहिनि उहे तव्हां इस्तेमालु था कयो। मिसाल जे तौर ते तव्हां शेख अयाज़ ते डेमो ॾेई रहिया आहियो ऐं तव्हां स्टार्ट करे रहिया आहियो त शेख अयाज़ जो काशो वकील हो ऐं वॾो शाइर हो शेख अयाज़ सिंध जो, ऐं 2 मार्च 1923 में पैदा थियो ऐं पोइ 27 डिसंबर 1997 में गुज़ारे वियो, फोत थी वियो। इतां खां तव्हां स्टार्ट था कयो, जॾहिं त इहो स्टार्ट सही स्टार्ट न आहे, असराइतो स्टार्ट न आहे। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणु खपे त जॾहिं शख़्सियतुनि ते ॻाल्हाईंदो या इवन दौरनि ते ॻाल्हाईंदो त पोइ अवां ही माइनर इंफॉर्मेशन सां स्टार्ट न कंदो। इंटरव्यू वठंदड़ जॾहिं तव्हां खां इंटरव्यू वठी रहियो आहे या डेमो ॾिसंदड़ तव्हांखे ॾिसी रहियो आहे त उहो इहो नथो ॾिसे त हिनखे तारीख़ूं यादि आहिनि ॼम जूं या मरण जूं, शाइरनि जूं या न। हू ॾिसे थो त हिनजी अप्रोच कहिड़ी आहे। मिसाल शेख अयाज़ ते ॻाल्हाए थो त उन खे ॻाल्हाइण लाइ हुनजे वटि विज़डम कहिड़ो आहे, इल्मु कहिड़ो आहे, हुन पढ़ियो केतिरो आहे शेख अयाज़ खे, उन ते ॻाल्हाए केतिरो थो। मिसाल जे तौर तव्हां शेख अयाज़ ते ॻाल्हाईंदो त तव्हां स्टार्ट कंदो त असां सिंध जे हिकु अहिड़े अज़ीम शाइर ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं अॼु, जंहिंजो शाइरीअ जी दुनिया में या सिंध जी जदीद शाइरीअ में हिकु अहम रोल आहे, अहम किरदारु आहे। अॼु असां शेख अयाज़ ते ॻाल्हाए रहिया आहियूं। शेख अयाज़ जंहिं सिंध जी जदीद तारीख़ खे ॿुधायो त शाइरी हीअं थींदी आहे, ऐं शेख अयाज़ जंहिं सिंध जी शाइरीअ में नित नवां तजुर्बा कया। हुन गज़ल लिखिया त गज़ल कमाल जा लिखियईं, हुन वाई लिखी त वाई कमाल जी लिखियईं, हुन गीत ऐं नज़म लिखिया त उन में हुन वाह वाह करे छॾी। सो असां शेख अयाज़ ते ॻाल्हाईंदासीं। हाणे तव्हां शेख अयाज़ ते ॻाल्हाइण वक़्तु अव्हांखे मथे उनवान लिखो था बोर्ड ते ऐं उन में भले तव्हां लिखी छॾियो 1923 खां 1997। हाणे ॼम ऐं मरण जूं तारीख़ूं हिकिड़ो एरियात कवर थी वियो त शेख अयाज़ जो हीउ इरा आहे, उहो तव्हां बोर्ड ते लिखी छॾियो। भले हीअ आहे नंढड़ी इंफॉर्मेशन ॼमण जी ऐं मरण जी तारीख़ वारी, उहा तव्हां वटि हुजणु खपे, इहा तव्हां खां टोकिन सवाल में कमु ईंदी। पर जॾहिं बि शख़्सियत ते ॻाल्हायो त स्टार्ट पावरफुल नमूने सां कयो ऐं पोइ तव्हांखे इहो ज़हन में हुजणु खपे त जॾहिं बि तव्हां कंहिं शख़्सियत ते ॻाल्हायो था या दौर ते ॻाल्हायो था त फोकस्ड रहियो। मिसाल शेख अयाज़ जी शख़्सियत आहे त शेख अयाज़ जी शख़्सियत तमामु वॾी आहे। हाणे उनजे कहिड़े पहलू ते तव्हां ॻाल्हाईंदव, उन पहलूअ खे ई नुमाया रखिणो आहे। अगरि शाइरीअ जो पहलू ते ॻाल्हाइणो अथव त सिर्फ़ु शाइरीअ जे पहलूअ ताईं महदूद रहो ऐं उन में बि कंहिं ख़ासि हिकिड़े टॉपिक ते, उनवान ते या नंढड़ी कंहिं ॻाल्हि ते। छाकाणि त शाइरी बि त शेख अयाज़ जी वसी आहे, तव्हां किन शयुनि ते ॻाल्हाईंदो। इहो बि यादि रखो त जेको डेमो आहे उहो वधि में वधि 5 मिंट, वधि में वधि 4 मिंट, वधि में वधि 3 मिंट। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त स्टार्ट कंदो आहे उमेदवार ऐं हू स्टार्ट मां ई सम्झी वेंदा आहिनि त हिन जे ॻाल्हाइण में बि दम कोन्हे, हिन स्टार्ट ई उबतो कयो आहे, इन जे करे चवंदा आहिनि बाबा बसि ठीकु आहे। कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे त हू तव्हांखे डिटेल में ॿुधणु चाहींदा आहिनि जॾहिं तव्हां सुठो ॻाल्हाईंदा आहियो। यादि रखो, जॾहिं तव्हां सुठो ॻाल्हाईंदव त तव्हांखे टाइम ॾींदा ऐं पोइ तव्हांखे
वॉच कंदा ॾिसंदा त हीउ ठीकु थो ॻाल्हाए पियो, पोइ उन में तव्हांखे रोके सवाल बि कंदा। ईअं न आहे त तव्हांखे 5-7 मिंट या लाॻीतो तव्हां ॻाल्हाईंदो त विच में केरु तव्हांखे इंटरप्ट न कंदो। इहो बि ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो त तव्हांखे इंटरप्ट कंदा विच में। जॾहिं बि तव्हां का नॉलेज शेयर कयो था त उन नॉलेज जी जस्टिफिकेशन तव्हां खां वठंदा या तव्हां खां उन नॉलेज मां उन मालूमात मां को सुवाल उभिरे थो त उहो सुवाल जेको आहे तव्हांजे आॾो तव्हां खां ज़रूरु पुछंदा। ॿी अहम ॻाल्हि जेका मां सां करणु चाहियां थो उहा इहा त जॾहिं तव्हां बोर्ड ते अचो त बोर्ड ते सिर्फ़ु उनवान लिखो ऐं तारीख़ लिखियलु हूंदी अॻु में, न त तव्हां तारीख़ लिखी उनवान लिखी ऐं पोइ तव्हां ॻाल्हाईंदो। ऐं जॾहिं ॻाल्हाईंदा वेंदो त सिर्फ़ु ॻाल्हाईंदो न, पर तव्हां बोर्ड खे मेंटेन कंदा हलंदो। ॿी जेका ॻाल्हि मां अहम तव्हां सां शेयर करणु चाहियां थो त अक्सर दोस्त ईअं कंदा आहिनि जो उहो अचण सां ई पहिरियां बोर्ड खे सॼो भरे छॾींदा आहिनि, जिन जिन शयुनि ते ॻाल्हाइणो हूंदो आहे डिटेल में भरे छॾींदा आहिनि। इहा बोरिंग एक्टिविटी आहे, इहा ठीकु एक्टिविटी न आहे। इहा इन ते तव्हांखे मार्कूं न मिलंदियूं। हू सम्झी वेंदा त तव्हांखे रटो लॻल आहे, हाणे तव्हां बोर्ड ते लिखी था छॾियो। हिकिड़ा माण्हू बोर्ड भरे छॾींदा आहिनि ऐं पोइ पिया हिकु हिकु पॉइंट ते ॻाल्हाईंदा आहिनि। सो महिरबानी करे इन क़िस्म जी हरकत तव्हां न कजो, छो त बोर्ड भरे छॾण मां मुराद इहा आहे त अव्हां जेको अञा पढ़ायो ई न आहे उनखे अॻु में ई तव्हां हिते लिखी छॾियो आहे ऐं पोइ तव्हां हू सम्झंदा त हीउ रटो हणी आयो आहे, इन जे करे हिन लिखियो आहे यको त मतां हिन खां विसरी वञनि ॻाल्हियूं, इन जे करे हिन बोर्ड खे अॻु में ई भरे छॾियो आहे। अहिड़े तरीक़े सां इहो अंदाज़ डेमो जो न आहे। तव्हां सिर्फ़ु बोर्ड ते उहा शइ लिखंदो जंहिं ते ॻाल्हायो था। मिसाल शेख अयाज़ जो उनवान तव्हां लिखियो, हाणे शेख अयाज़ जे गज़ल ते ॻाल्हाए रहिया आहियो त तव्हां लिखंदो गज़ल ऐं पोइ सम्झाईंदो त शेख अयाज़ जे गज़ल में कहिड़ो फ़र्क़ु आहे। तव्हां खां पुछी सघंदा शेख अयाज़ जे गज़ल में ऐं ख़लीफ़े नबी बख़्श पंहिंजो ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाई जी गज़ल में कहिड़ो फ़र्क़ु आहे। तव्हां खां इहो पुछी सघनि था पिया त अयाज़ जो गज़ल ऐं उस्ताद बुखारी जी गज़ल में कहिड़ो फ़र्क़ु आहे, अयाज़ गज़ल में कहिड़ा तजुर्बा कया। अहिड़े तरीक़े सां जॾहिं शाइरी ते ॻाल्हाईंदो अयाज़ जी ते बि त उन ते तव्हांखे फोकस रखिणो पवंदो हिकिड़ी जाइ ते। इहो न आहे त बसि हाणे तव्हां गज़ल ते अञा ॻाल्हायो ई कोन, उहो पूरो ई न कयो, वरी तव्हां अची नज़म ते अची वियो, वरी तव्हां हुनजे वाईअ ते अची वियो, वरी हुनजे गीत ते अची वियो। इहो तव्हांखे न आहे करिणो, छो त तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़े एरिया ते फोकस रखिणो आहे ऐं उन में बि जानदार लफ़्ज़ इस्तेमालु करणा आहिनि, ॿोली ठीकु रखणी आहे तव्हांखे, प्रोफेशनल वर्ड्स इस्तेमालु करणा आहिनि, अदबी, प्रोफेशनल मां मुराद आहे असांजी अदबी ॿोली। हिकिड़ी अदबी हूंदी आहे, ऐं ॿियो गैर अदबी ॿोली हूंदी आहे। त तव्हांजे ॻाल्हाइण मां लफ़्ज़नि जी सिलेक्शन मां इंटरव्यूअर सम्झी वेंदो त हीउ अदीब आहे, अदबी ॿोली हिनखे ॻाल्हाइण अचे थी, हिन जो लहजो ठीकु आहे, हुनजी गुफ़्तार सही आहे, हुन जा जेके सिलेक्शन ऑफ वर्ड्स आहिनि, हुन जा जेका लफ़्ज़नि जी चूंड आहे उहा ॾाढी कमाइती, ॾाढी कारीगरीअ वारी आहे ऐं ॾाढी सुठी आहे, ॾाढी सुहिणी आहे, ॿुधण में मज़ो थो अचे थी ॻाल्हि सम्झ में। त हाणे इहे ॻाल्हियूं अव्हांखे ज़हन नशीन करणियूं आहिनि, पोइ तव्हांखे ॻाल्हाइणो आहे हुते। सो डेमो का घबराइण जी ॻाल्हि न आहे। डेमो बुनियादी तौर ते पढ़ाइण जो आर्ट आहे, पेडागॉजिकल एस्पेक्ट सां तव्हां पंहिंजो पाण खे ॾिसो। न्यूज़ कास्टर वांगुरु ख़बर पढ़ी ऐं डेमो कंदो, ईअं पॉसिबल कोन्हे, इहो क़ाबिल क़बूल न हूंदो। या वेही तव्हां जीअं ॿार सबक़ु पढ़ंदा आहिनि उअं ई पढ़ंदो, ईअं न हूंदो। तव्हांखे पढ़ाइणो आहे बसि। ईअं सम्झो त इंटरव्यू वारी कमेटी जा जेके 3 मेंबर आहिनि तव्हांजा शागिर्द आहिनि, तव्हां शेख अयाज़ जो इंट्रोडक्शन कराए रहिया आहियो त उहो उन्हनि खे सम्झ में अची वञे। तव्हां अयाज़ जे गज़ल ते ॻाल्हाए रहिया आहियो त अयाज़ जे गज़ल मां कुझु मिसाल खणी तव्हां उनखे सम्झाईंदो, एतिरो काफ़ी आहे। गज़ल ते ॻाल्हायो ई न आहे, वरी डायरेक्ट नज़म ते हलिया वञो, नज़म ते ॻाल्हायो ई न आहे, डायरेक्ट अयाज़ जे नसुर ते हलिया वञो, काक ककुरा कापड़ी जो ज़िक्र थी वञे ओचितो वरी जेको आहे अयाज़ जे कंहिं वाईअ जो ज़िक्र थी वञे। न, हर शइ जी हिकिड़ी तरतीब आहे, गिरफ़्तार आहे ऐं हिकिड़ो टाइम आहे, उन ते डिस्कस करिणो आहे मूंखे। सो इन जे करे हा इहो आहे त डेमो लाइ जंहिं शख़्सियत जो या जंहिं दौर जो तव्हां जी चूंड कई आहे उन ते तव्हांखे पूरी ग्रिप हुजे, पूरी इंफॉर्मेशन हुजे, पूरी ॼाण हुजे, छो त सवाल तव्हां खां पुछी सघनि था। तव्हां ॻाल्हायो था डेमो में अयाज़ जे गज़ल ते, तव्हांखां गज़ल खां ॿाहिरि जी दुनिया में बि वठी वञी सघनि था, तव्हां खां पुछी सघनि था त अयाज़ जेके आहिनि मंज़ूम ड्रामा लिखिया उन्हनि जा नाला त ॿुधायो, तव्हांखे हुजणु खपनि। तव्हां खां पुछी सघनि था त अयाज़ जे काक ककुर कापड़ी जेको लिखियो उन ते छो पाबंदी लॻी। तव्हां खां पुछी सघनि था त अयाज़ जा कहिड़ा इब्तिदाई किताब आहिनि जिन ते पाबंदी लॻी, त तव्हांजी इंफॉर्मेशन में हुजणु खपे। अहिड़े तरीक़े सां पंछण पुॼाणा अयाज़ जो किताबु आहे, उन में छा आहे। अराइल अयाज़ तराइल लिखिया त कहिड़ा लिखिया। अहिड़े ई तरीक़े सां माना अयाज़ जी शख़्सियत जे बारे में अव्हांखे इल्मु हुजे। तनवीर ते ॻाल्हाइणो आहे अव्हांखे त तनवीर जी शख़्सियत जे बारे में कंप्लीट इल्मु हुजे। तव्हां स्टार्ट पावरफुल नमूने सां कयो, इतां न कयो त तनवीर अब्बासी फलाणी तारीख़ ते ॼाओ ऐं सूबेदेरे जो हो तनवीर अब्बासी ऐं ॾाढो सुठो शाइर हो, तव्हां
थोरो इंट्रो छिकबो आहे ऐं पोइ शख़्सियत जो तारुफ़ कराइबो आहे ऐं पोइ उनजे कलाम ते अचिबो आहे, उनजे कंट्रीब्यूशन ते अचिबो आहे, उनजी अदबी कंट्रीब्यूशन ते अचिबो आहे। ईअं हूंदो आहे बेसिकली। ऐं इंटरव्यूअर तव्हांजा एक्सप्रेशन्स ॾिसंदो, तव्हांजो कॉन्फिडेंस ॾिसंदो ऐं तव्हांजी ॼाण ॾिसंदो। सो उमेदु आहे त असां तव्हां ताईं जेको पंहिंजो पैगाम आहे उहो पहुचाइण में कामयाबु थिया आहियूं। ऐं यकीनन मुंहिंजूं हीअ जेके वीडियोज़ आहिनि, हीअ मुंहिंजूं कोशिशूं आहिनि, इहे अव्हांजे लाइ कामयाबीअ जो रस्तो ठाहींदियूं। उमेदु आहे त अव्हां बि असां सां सहकार जारी रखंदो, हिननि वीडियोज़ खे शेयर कंदो पंहिंजनि दोस्तनि सां, ऐं पाण बि ॿुधंदो ऐं ॿियनि ताईं बि हीउ इल्मु पहुचाईंदो। ऐं इहो ई सिलसिलो जारी रहंदो, छाकाणि त ताड़ी हमेशह ॿिनि हथनि सां वॼंदी आहे। मां हीउ तव्हांजे लाइ महिनत करे रहियो आहियां ऐं तव्हां मां इहा उमेदु रखी रहियो आहियां त तव्हां हिन असांजे सिलसिले खे अॻिते वधाईंदो। सो मोकिलाईंदा आहे, वरी कंहिं ॿी वीडियो में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं जॾहिं पेर ते न ख़ैर।